लिए पैर निकाल के हम रोड पर लेकर आएंगे इंशाअल्लाह। सारे मुलाजिम सारी तंजीमें एक साथ होके आपको बता देगी तो मुलाजिमीन की ताकत क्या इजहार करती है, आपसे अपना हक कैसे छीनती है। नूर शाह जिंदाबाद जिंदाबाद। मेहरबानी साईं मंजूर अहमद उमर साहब हो जैं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। अॼोके हिन प्रोग्राम में यंग टीचर्स अलायंस ज़िले दादू बासित अली ऐं अब्दुल लतीफ़ साहब जिन खे अचण ते दिलि जे गहरनि सां भलीकार चऊं था पिया। हाणे गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब गुलाम कादर जलबानी साहब प्रेस सेक्रेटरी हफ्ता अफ्ता घोटकी साहब खे उहो पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार कनि। उन खां बाद में हाजी रजब अली मंगणे जो साहब जई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जबर कया घोटकी सखर खैरपुर हैदराबाद नंदकोट कश्मीर का जेके भी सिंध गवर्नमेंट जा एम्प्लॉइज आहिनि उहे पटेल वारा हुजनि या उहे गवास जा हुजनि या उहे एका जा नुमाइंदा हुजनि, पूरी सिंध खां वेंदे बाटू नंदकोट कश्मीर ऐं कमू शहर खां सिंध एम्प्लॉइज जेके आहिनि उहे अॼु कराची प्रेस क्लब ते गॾु थियनि पिया। असांजा जेके असांजो एजेंडा आहे या जेका असांजो स्ट्राइक करण जो एहतजाज करण जो जेको मक़सदु आहे जेको ही सिंध गवर्नमेंट सिंध जो हिकिड़ो मज़दूर सिंध जो हिकिड़ो मुलाज़िम सॼो साल इंतज़ारु करे थो जून वारी बजट जे लाइ ऐं उहा बजट असांखे 12% जी सूरत में ॾिनी वई आहे। इन जे लाइ असीं इहो हक़ रखूं था त असीं पंहिंजो आवाज़ बुलंद कयूं ऐं असीं नसीर नारे नालो कटे नसीर नारे जो निकल हुए पहले कटे से रात जो सुबह था ऐं सुबुह जो उथो था त पंहिंजे पघारनि में 200% 300% वधाइण जो ऐलान करे छॾियो था। जॾहिं त जेका ही महंगाई आहे महंगाई तव्हां महंगाई में हिकु दफ़ो डीज़ल में तव्हांजे पेट्रोल जो आहिनि उन्हनि जा रेट नवा आहिनि ऐं जेको मुलाज़िम जेको पीड़ियल तबिको जेको सिंध जा जेके ग़रीब मुलाज़िम नए काशिद हुजनि ऐं लोअर स्टाफ हुजे जेके सिंध जा मुलाज़िम सॼो साल इंतज़ारु कनि था इन जून वारी बजट ते जीअं ईद जो चंड माण्हू ॾिसे थो ईअं ई असांजा ग़रीब मुलाज़िम ग़रीब एम्प्लॉइज़ इन बजट ॾिसनि था। तव्हां उन्हनि सां वेझगाती इहा कयो था जो 5% 10% या 12% जेको आहे उन्हनि खे ख़ैरात जी सूरत में ॾियो था ऐं पंहिंजूं पघारूं 10% पंहिंजूं पघारूं 100% 200% 500% इहे छो जॾहिं हाणे वफ़ाक़ 3% रिडक्शन अलाउंस 3% डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस जो ऐलान कयो आहे ऐं 10% जेको आहे त एनुअल 2025-26 जी बजट में 10% जो ऐलान कयो आहे ही थी आहे 40%। ही जेका सिंध गवर्नमेंट आहे पाण खे एम्प्लॉइज़ दोस्त सम्झे थी, पाण खे मज़लूमनि जो दोस्त सम्झे थी, पाण खे हालनि जो दोस्त सम्झे थी। उन्हनि तव्हां पाण ॾिसो ही ज़ुल्म केतिरो कयो आहे जो डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस उहो हुयो ऐं 12% माना पहिरें 2 ग्रेड या 5 ग्रेड ताईं या 12 ग्रेड ताईं तव्हांजो हिसाब कयो खणी कंहिंजी पघार साल में 2500 वधे थी, कंहिंजी 3000 वधे थी या 16 ग्रेड ते वेठी खणी 5-7 लाख पघार मुश्किल वधे थी ऐं महांगाई जो तलाशो ॾिसो त मेहरबान साल में 500% महंगाई थी वई आहे। जेका शइ पोइ साल 2024 में 50 रुपए जी मिलंदी हुई अॼु उहा 500 रुपए जी मिले थी ऐं तव्हां पघारनि में 12% वधायो था। एतिरो ज़ोर छो? इन जे करे असां
CM सिंध सैयद मुराद अली शाह साहब ऐं चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह साहब ऐं सभिनी चूंडियल नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश कयूं था त बराए महिरबानी असांजे अॼु जे हिन स्ट्राइक जो असांजे अॼु हिन मेड़ाके जो नोटिस वठो असां पूरी सिंध खां सफ़र करे इन तव्हांजी बजट खे रद्द करण लाइ अॼु जे प्रेस क्लब गठिया आहियूं ऐं असां तव्हांजी ही बजट रद्द कयूं था महिरबानी करे असां सिंध जे पीड़ियल तबिके ते ऐं सिंध जे ग़रीब हारियुनि ते ऐं सिंध जे ग़रीब मुलाज़िमनि ते जेके सॼे साल में इन जून वारी बजट जो इंतज़ार कनि था महिरबानी करे इन जे पघार में 50% जो ऐलान कयो 50% वफ़ाक़ जो ऐलान कयो ऐं जेको वफ़ाक़ डिस्पैरिटी अलाउंस रिडक्शन अलाउंस जो 3% जो ऐलान कयो आहे महिरबानी करे तव्हां बि अॼु मुलाज़िमनि खे हिते या ॾेई इहो लेटर हथ में ॾेई पोइ रवानो कयो न कि हमेशह जीअं तनवीर करे तो रवानो कयो छो जो ही सिंध जा ग़रीब मुलाज़िम ही सिंध जा ग़रीब हारी नारी जॾहिं ही घोटकी ऐं कमु शयुनि खां कराची तरफ़ अचनि था पोइ तव्हां त ही तो कराची खां लांता विझणु शुरू कंदा कराची खां